पीपल्स पार्टी के सॾ ते सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। नवंदेरो में अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? नवंदेरो में भी महांगाई ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। जी बिल्कुल, नवंदेरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी के सॾ ते सखर लाड़काणो रोड बंद करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहा, जंहिं सबबि रोड के ॿिन्ही पासनि खां वॾे अंग में ट्रैफिक जाम थी वई। एहतजाज की अॻुवाणी कंदड़ सैयद मोहम्मद अरशद शाह राशिदी, मोहसन मशहूरी, निसार मुराद भुट्टो, खालिद करीम मंगरियो, तौफ़ीक भुट्टो ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। इन महांगाई सबबि ग़रीब अवाम जो मुआशी क़तल थी रहियो आहे। उन्हनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं उन जा वज़ीर फिलफोर इस्तीफ़ा ॾेई घर भेड़ो थियनि त जीअं नई चूंड थिए। जी नूर मोहम्मद सुमरो, मेहरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। पीपल्स पार्टी के सॾ ते मुल्क में महांगाई ऐं तेल अघनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। रैलीज़ ऐं धरना हया पिया वञनि। लाड़काणो, नवंदेरो, उमरकोट, मिठी, फैज़गंज, बाकराणी, नसीराबाद, बाडह, डोकरी, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में भी मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि।